साल जी कमसीम कल ही आया यार, नजर कौन पे अचे या अच्छा माता जी शुक्रगुजार है प्रभात जी जो है कि मेरा बेर तवासा के कवर कर आया हो आई डाडी वरी ताई मेहरबानी पल्ले जेके प्रभात टीवी जरा सजे कैच करे रही है अगले साल वरी दिसदा से थैंक यू। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अॼु असां मौजूदु आहियूं बतौल हाल में, जिथे हिकु ब्रांड पर्सनैलिटी ऐं थोरे वक़्त में तमामु घणी शोहरत माणींदड़ ऐं प्रभात न्यूज़ के प्रमोट कंदड़ सना जमाली जी बर्थडे सेलिब्रेट कई पई वञे, जिथे संदसि परस्तार ऐं दोस्त अहबाब मिट माइट सभु संदसि तमामु घणी दुआउनि सां गॾु मौजूदु आहिनि। अचो त अॼु हुन पर्सनैलिटी सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरीं त तव्हांखे सालगिरह जूं खोड़ सारियूं मुबारक। मेहरबानियूं मेहरबानियूं ऐं सब खां पहिरीं मां तव्हांजी शुक्रगुजार आहियां प्रभात जी जो हिकु भेरो ॿीहर तव्हां असांखे कवर कर आया आहियो ऐं ॾाढी वॾी तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजी ख़ुशी में शामिल थिया ऐं हिते आया असांजी महफ़िल खे चार चंड लॻायो, वरी महिरबानी। कीअं पियो लॻे तव्हांजा अॼु सभु मिट माइट दोस्त अहबाब आयल आहिनि त सेलिब्रेट तव्हांखे कीअं पियो लॻे? एॾी ख़ुशी पई थिए, यकीन कयो मुंहिंजी ख़ुशी जो को अंदाज़ो कोन्हे को ऐं मां शुक्रगुज़ार आहियां हिते आयल सभु दोस्तनि जी, सभु महिमाननि जी, सभु हिते आर्टिस्टनि जी, सभु सिंगरनि जी जेके हिते आया आहिनि ऐं स्पेशली हीअ जेकी पार्टी हीअ जेको कुझु ऑर्गेनाइज़ कयो वियो आहे अली अकबर ओठो साहब जेके सऊदीया में आहिनि, हिते कोन्हनि, असां परदेस में रही असां लाइ हुननि हेतिरो कुझु ऑर्गेनाइज़ कयो आहे, परे आहिनि असांखा दोस्त परे आहिनि, पर हुननि जी वॾी महिरबानियूं छो त हिन सॼी महफ़िल जो सेरो सम्झो उन जे सिर आहे, छो त हिन महफ़िल जो ऑन करण वारा ई उहे आहिनि। हुननि जो हिकिड़ो दफ़ो ॿीहर नालो अली अकबर ओठो साहब जी जी जी। अच्छा, तव्हांजी का ख़्वाहिश जेका ऐं ॿियो तव्हां इहो बि ॿुधाइजो त हीअ बर्थडे मल्हाइण खां पोइ सेलिब्रेट करण खां पोइ तव्हां घणा सालनि जा? हीअ बर्थडे मल्हाइण छोजो लेडीज़ ऐं मायूं जेके बि हूंदियूं आहिनि उहे पंहिंजी एज हमेशह घटि ई ॿुधाईंदा आहिनि, त तव्हां न मुंहिंजी एज मां अलहमदिल्ला वधीक ॿुधाईंदसि ऐं इंशाल्लाह मुंहिंजी बर्थडे साल में 2 चकर थींदी आहे। हाणे साईं अली अकबर ओठो जीअं चवण आहे त हाणे सना जमाली जी बर्थडे साल में 4 चकर थींदी, मतिलबु 4 चकर मुंहिंजी उमिरि घटिजंदी। ॾिसो हाणे घणा सालनि जो थी वियो? हाणे 17-18 साल जी कमसीम कल ही आया यार, नजर कौन पे अचे या अच्छा, तव्हांजी का ख़्वाहिश? हाँ, लाइफ में मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे, अगरि सीरियस थी वञां थोरो सीरियस त हिकिड़ी ख़्वाहिश आहे त मूंखे पंहिंजो घर हुजे। हमेशह हर छोकिरी जी ख़्वाहिश हूंदी आहे, हर छोकिरी जी ख़्वाहिश हूंदी आहे त मूंखे पंहिंजो घर मिले, त मुंहिंजी लाइफ जी हिकिड़ी ख़्वाहिश आहे त इंशाल्लाह मूंखे पंहिंजो घर मिले ऐं जॾहिं मूंखे पंहिंजो घर थियो इंशाल्लाह थी वेंदो, कोशिश जारी आहे, उन ॾींहुं इंशाल्लाह तव्हांखे घुराईंदसि मुंहिंजे घर में, इंशाल्लाह ग्रैंड पार्टी रखंदसि ऐं इलाही जल्दी उहो बि ॾींदो। दोस्तनि लाइ को मैसेज ॾियणु चाहींदो? दोस्तनि लाइ मां इहो ई मैसेज ॾींदसि त खाइण पीअण जो केरु बुखियो कोन्हे को, मोहबत जा बुखिया आहियूं, अहिड़ियूं महफ़िलूं थींदियूं रहनि ऐं इन बहाने सां सभु दोस्त अचनि था। अच्छा, गुज़िरियल साल कुझु दोस्त मूंसां गॾु हुआ जेके हिन दुनिया मां फानी दुनिया मां कुझु करे विया आहिनि, उन्हनि खे बसि अलाह साईं जन्नत नसीब करे, उन्हनि खे अलाह साईं जन्नत नसीब करे, छो त हिन दुनिया में कोन्हनि, अॻिले साल गॾु हुआ हींअर मूंसां कोन्हनि के उन्हनि जी कमी आहे। बाक़ी इंशाल्लाह अहिड़ी महफ़िलूं इन लाइ थींदियूं आहिनि त असांजी यादगिरियूं वरी ताज़ा थियनि ऐं उहे पल जेके प्रभात टीवी जरा असांखे कैच करे रही आहे अॻिले साल वरी ॾिसंदासीं। थैंक यू। सना जमाली जे लाइ हिनखे तमामु मुबारकूं ऐं तमामु सालगिरह जी मुबारकूं हिननि खे। ऐं मुंहिंजी सुठी दोस्त आहे, मूंखे ख़ुशी आहे इलाही सालगिरह जी, असांखे हिन जा इवेंट हूंदा रहंदा आहिनि, ईअं साल में हिन जी खोड़ बर्थडे ईंदी आहे, अलाए केतिरी ईंदी आहे, अलाह साईं हिनखे नसीब। सना जी नंढी नंढी कोई भी पार्टी हूंदी आहे, कोई भी इवेंट हूंदो आहे, कुझु बि ईंदो आहे, असांखे लाज़मी यादि पंहिंजो अदा कयो, हिन जे ज़रिए असांजो सभिनी टैलेंट ज़ाहिर थियो आहे, असांखे इलाही ख़ुशी थी आहे, इन जी ख़ुशी में असांखे बि ख़ुशी थी आहे, इहा असां लाइ तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे।